नाज़रीन, ठकराठू में भी आशूर के दिहाड़े ते आज़ादारी जो सिलसिलो जारी है। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद है अरबेलो महतम। जी अरबेला। जी सॼे मुल्क जी यहाँ ठिकराठे में भी ॾाह मुहर्रम अल हराम इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। उन हवाले सां असां सां कुझु मोमिनीन मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ॾह मुहर्रम जे हवाले सां तव्हां ॾिसो था त हर हंधि सबीलूं, चांहि जूं सबीलूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे जा नियाज़ नंगर इश्क़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां थियनि था। इन जुलूस में शिया सुन्नी बिरादरान गॾिजी करे इन जुलूस में शिरकत कंदा आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ जाइनि ते सबीलूं, नंगर नियाज़ ऐं जुलूसनि जे लाइ ॿिया अहिड़ा अहतमाम कया वेंदा आहिनि। हीउ जुलूस असांखे इहो ई दर्स ॾिए थो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी उन करबला खां त इंसानियत हिकु वॾी अज़ीम इंसानियत आहे, जंहिंमें अमन इंसान जी बका अहम ज़रूरी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो ई दर्स ॾिनो आहे। उनखां अलावा इहो दर्स आहे त वक़्त जे यज़ीद हुक्मरान जे अॻियां तव्हां डटी वञो ऐं कॾहिं बि हुनजे अॻियां न झुको। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾिनल लाज़वाल क़ुर्बाननि जे सबबु आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम असांखे दर्स ॾिनो आहे त बिना प्यासा जंहिं इमाम हुसैन असांजे दीन लाइ बचड़ा कुहाया ऐं उहो इस्लाम ज़िंदा आहे। असां हर मोमिन सुन्नी शिया पाणत में ॿाहिरि थी करे इमाम हुसैन जे ॾहाके ते ॾह मुहर्रम जुलूस के भेटा पेश कंदा आहियूं। काफ़िलो आहे तशी ऐं सुन्नियनि सां भरपूर आहे। हे कंहिंजे ख़िलाफ़ु न आहे, हे सिर्फ़ु ख़िलाफ़ु आहे त यज़ीद ऐं यज़ीद जे ख़िलाफ़ु आहे। करबला जे मैदान में असांखे इहो दर्स मिले पियो त सब्र पाणियो ऐं सब्र सां हलो। हे काफ़िलो शाममंद जे ॻोठ मां बरामद थियो आहे ऐं लतीफ़ इमाम बारगाह ते वञे। अज़ीम क़ुर्बानी आहे। हिन अज़ीम क़ुर्बानी में तमामु इंसानियत खे इहो सबक़ थो मिले त कंहिं बि ज़ालिम जे अॻियां सिर कटाए छॾियो, झुकायो न। कैमरा टीम सां गॾु अरबेलो महतम, आवाज़ टीवी न्यूज़, ठिकराठो।